अस्सलाम वालेकुम प्यारा बारो। अॼु असां छा पढ़ंदासीं? कहिड़ी क्लास बेटा? पेज नंबर 25। पेज नंबर 25। अच्छा, हिन में असां छा पढ़ी आयासीं? सजनतन जो तसवर। असां छा पढ़ी आयासीं? सॼा आदत कहिड़ा हूंदा आहिनि? बुढ़ीअ खां वठी हुनखे इंग्लिश में छा चइबो आहे? ठीकु आहे। असां बंडल पढ़ी आयासीं। बंडल घणनि जो हूंदो आहे? हेॾि हिन में घणी पेंसिलियूं आहिनि? 10। हिन में बि 10, हिन में बि 10, हिन में बि 10। माना घणा बंडल आहिनि? 4। हे घणा बंडल आहिनि? 4। बेटा घणा बंडल आहिनि? 4। ऐं अॻे हुनजो एको आहे? न आहे। न आहे माना बुढ़ी आहे। माना बुढ़ी एको 4 का 40। अहिड़ी तरीक़े सां असां पैसा बि रखी सघूं था। हे घणा आहिनि? 10। ठीकु आहे। बुढ़ी एको 1 ॾाको 10। वरी हे बि 10। बुढ़ी एको 1 ॾाको 10। 10 माना बुढ़ी एको 2 ॾाका 20। वरी हे 10 थी विया। हाणे घणा थी विया? 3। बुढ़ी एको 3 ॾाका 30। हाणे वरी हे 10 ॿिया। ठीकु आहे। घणा थी विया? बुढ़ी एको 4 ॾाका 40। बुढ़ी एको 4 ॾाका 40। ठीकु आहे। हे असां थी विया 4 बंडल। ठीकु आहे। हाणे अॻियां बुढ़ी आहे। माना अॻियां बुढ़ी आहे न, काई शइ न आहे, ख़ाली आहे। सिको हिकु बि न आहे। हिते सिको असां वटि आहे? हिकु बि न आहे। बुढ़ी एको 4 ॾाका 40। अहिड़ी तरीक़े सां पेंसिलनि जा हे असां रखूं था। हाणे सिका रखंदा वेंदासीं। ठीकु आहे। हाणे हिकु रखियो। हिकु एको 4 ॾाका 41। How many pencils are these? 1. How many pencils are these? 1. ऐं हे घणा बंडल घणा आहिनि? 4। हिकु पेंसिल 4 बंडल माना हिकु एको 4 ॾाका। हिकु एको 4 ॾाका 41। 2 एका 4 ॾाका 42। 3 एका 4 ॾाका 43। 4 एका 4 ॾाका 44। 5 एका 4 ॾाका 45। 6 एका 4 ॾाका 46। 7 एका 4 ॾाका 47। 8 एका 4 ॾाका 48। 9 एका 4 ॾाका 49। ठीकु आहे बेटा। हे 9 सिका अची विया असां वटि। हाउ मेनी कॉइन्स आर दीस? 9। ठीकु आहे बेटा। 9 सिका अची विया। 4 असां वटि हे बंडल अची विया। 4 बंडल अची विया। बंडल असां हे नोटनि में कयूं या असां काई बि शइ खणी करे हीअं बंडल कयूं। 10 जो तइदाद हुजे कंहिं बि शइ जा 10 सिका खणी करे असां बंडल कयूं, या 10 चिदा असां खणूं, या 10 पेंसिलियूं खणूं, या 10 पेनियूं खणूं। माना 10 खणंदासीं उहो बंडल थी वेंदो। उहो असां छा में आणींदासीं? ॾहाके में, यानी टेंस में। इंग्लिश में चइबो आहे यूनिट माना एको, टेंस माना ॾहाको। ठीकु आहे बेटा। हे असांजो थी वियो असांजो 49 ताईं। ठीकु आहे बेटा। हे असां सिखी आयासीं ऐं सिका बि असां खणी आयासीं ऐं हेॾो पेंसिलिन जो तइदाद आहे। ठीकु आहे। उन पोइ चवे थो हेठि ॾिनल हर अदद खे सही खाने में मिलायो। माना जेको हेठि लिखियल आहिनि असांजा एका ॾाका बि लिखियल आहिनि, यानी अदद बि लिखियल आहिनि, वरी हेठि अखरनि में लिखियल आहिनि। ठीकु आहे। त एका ॾाका कहिड़ा आहिनि असांजा? छा करिणो आहे? हुनखे तीर ॾियणो आहे। जीअं 40 आहिनि न। बुढ़ी एको 4 ॾाका 40। किथे आहिनि? हे आहे बुढ़ी एको 4 ॾाका 40। उहे आहे। हाणे आहे 2 एका 4 ॾाका 42। ॾिसो किथे आहे? 2 एका 4 ॾाका उहे आहे 2 एका 4 ॾाका 42। हिनखे तीर ॾींदो तव्हां। ठीकु आहे बेटा। वरी 6 एका 4 ॾाका 46। किथे आहे बेटा? हे आहे 6 एका 4 ॾाका 46। हिनखे हीअं तीर ॾींदो हिते। ठीकु आहे। 6 एका 4 ॾाका 46। 9 एका 4 ॾाका 49। 9 एका 4 ॾाका 49 उहे आहे। ठीकु आहे बेटा। हिनखे खणी ईंदो तीरो हिते आणींदोसि। 7 एका 4 ॾाका 47। उहे आहे 7 एका 4 ॾाका 47 उहे आहे। ठीकु आहे बेटा। हिनखे हीअं तीर ॾींदो। 4 एका 4 ॾाका 44। हिनखे तीर खणी ईंदो हिते अची ॾींदोसि। ठीकु आहे। 4 एका 4 ॾाका 44।
अहिड़े तरीक़े सां तव्हां एक्सरसाइज़ूं कंदो, मिसाल वठंदो ऐं मुख़्तलिफ़ एक्सरसाइज़ूं कंदो। ठीकु आहे। जेका तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शहर ते नवां हुजो हुनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो त जीअं ॿिया ॿार बि हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।